والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فمن يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره. صدق الله العلي العظيم. سے تو وہی ونایا جے کتن سنداڈی، سے تو وہی ونایا جے کتن سنداڈی. ایٹ آڈو نائی بھوری بھوری سی کند کھڑندی کی اتے اگن عجیب بنجے. سجلہی سانجی تھیو پکھن کھوڑیا پک، کن میلیا مانک موتی کن میلیا ککھ. اپنے من میں ڈوب کر پا جا سراغ زندگی، اپنے من میں ڈوب کر پا جا سراغ زندگی. تو اگر میرا نہیں بنتا نہ بن، اپنا تو بن. پانی پانی کر گئی مجھ کو کلندر کی یہ بات، جب جھکا تو غیر کے آگے نہ تن تیرا نہ من. درود شریف. اللهم صل على سيدنا محمد وعلى اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. محترم دوستو، ماں آواز سامو سورت زلزال ماں با آخری آیتن دی تلاوت جو شرف حاصل کیا. انن بنی آیتن کے مجھے سونے کریم جن پان فرماؤ جامعتن شاذہ جامعتن فاذہ. مجھے سائیں فرما انتہائی جامع آیتوں آئیں نکھریل آیتوں آئیں. فاذہ جی مانا ہے بالکل نمایاں. اجے جی کچہری میں جے قرآن شریف جے ان بن آیتن تے اسان پوری طرح توجہ ڈنو تو انشاءاللہ زندگی بدل جی سکے تھی انشاءاللہ. آمین. تمام شریعت کی گال اسان دے لائے سمجھن آسان تھی وینی. آمین. افسوس یہ ہے جو اساں ساری دنیا جو بولیوں دنیا دے کرے سکھیوں، پر آخرت واری زبان کلام اللہ واری زبان اساں ان جے لائے معمولی محنت بھی نہ کئی.
इन करे क़ुरान शरीफ़ सॼो तरावीहनि में गुज़री थो वञे, पर असांजे ॿुधण वारे माण्हूअ खे हिकिड़ी आयत जी माना बि सम्झ में दिमाग़ में नथी थिए। अल्फाज़ जी बरकतूं त उनखे ज़रूर मिलंदियूं, पर असल शइ जेका क़ुरान शरीफ़ ॿुधाइण ऐं सम्झाइण चाहे थो, उन्हीअ खां असांजो दामन ख़ाली आहे। अरबन जो ॼत बि क़ुरान शरीफ़ सम्झी पियो सघे, छो त उन्हनि जी ज़बान में हुयो। ही अल्लाह जो किताब उन्हनि जी ज़बान में लथो। यकीनन इहा शरफ़ जी ॻाल्हि आहे, या रब साईं जंहिंखे जेका शइ इनायत करे उन ते कंहिंजो कोई एतिराज़ ला युसालु अम्मा यफ़अलु व हुम युसालून। अल्लाह ताला फरमा, मां तव्हां सभिनी खां पुछंदुसि, मां खां कोई पुछण वारो न आहे। बेशक के माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त ईअं छो थियो, नबी त सभिनी जो हुयो। उन माण्हूअ खां पुछा कयो त ॿेर जे वण मां ॿेर छो थो थिए, उन मां अंब छो नथो थिए? अंब जे वण मां अंब थिए थो पियो, भला सूफ़ छो नथो थिए? चो तो कुदरत जी मर्ज़ी आहे। त पोइ हली तूं हथियार फिटा करे उन खां पहिरियों ई फिटा कर त उन जी मर्ज़ी आहे। या मंज़िलत उन्हनि अरबन खे मुयसर थी जो अबदी किताब क़यामत ताईं ही अज़ीम रहनुमाई कंदड़ ही कलामुल्लाह उन्हनि जी ज़बान में आयो। लतीफ़ो मशहूर आहे, जंगली अरब नमाज पढ़े तो पहिरीं सफ़ में बीठो, इमाम साहब पढ़ो अलम नुहलिकल अव्वलीन, अलम नुहलिकल अव्वलीन। छा असां हलाक न कयोसीं पहिरनि खे? त हे त अरबी सम्झे पियो त मां त पहिरियों ई बीठो आहियां, भला मां तबाह भॼंदो भॼंदो आख़िरी सफ़ वञी वधे, नालो बि हुयो वीचारे जो मुजरिम। अॼु अरबन जा नाला बि ईअं ई आहे, सादा सूदा, जीअं असांजो टिबड़ मातेरो सूमर आचर शाबान रमज़ान पियो, नाला इहे हलंदा आहिनि। अरबन जा बि ईअं सादा सूदा माण्हू, नाला अहिड़े ई क़िस्म जा हुया। नबी साईं उहे नाला त तब्दील कया जेके कुफरिया हा, शिरकिया हा। मसलन अब्दुल उज़्ज़ा हो, अब्दुल शम्स हो, सिज जो बानो, उज़्ज़ा जो बानो, उज़्ज़ा पुत जो नालो, अब्दुल मन्नाफ, मन्नाफ पुत जो नालो। माना उन अहिड़े क़िस्म जा नाला हुज़ूर जन बदिलाए, फरमा इहे ग़लति है। बाक़ी ॿिया नाला साहबा जा बि न बदिला। अबू ज़र माना माकोड़े जो पीउ, नालो इहो थी माकोड़े जो। असां वटि माकोड़ो फ़क़ीरा ख़ैरपुर जे भिक में माण्हुनि जी वॾी रस लॻी पई आहे। त इहे ईअं सादा नाला। हिंज़ला माना टू, साहबिया वॾो नालो अथसि हिंज़ला, टू नालो इहो न बदिलाए। पर ठीकु आहे, हाणे ॿिया रखियो अथसि जेको रखियो अथसि, पर इन में शिरक कोन्हे, कुफर कोन्हे, त अहिड़ा नाला बर्दाश्त कया। त दोस्तो हो अरब हो, पहिरीं सफ़ में बीठो हो, नमाज में मौली साहब तिलावत में पियो अलम नुहलिकल अव्वलीन। छा असां पहिरियनि खे हलाक न कयोसीं? हिन जो मरीज़ पहिरियों त मां बीठो, ओ भॼी वञे आख़िरी सफ़ में, नमाज़ में भॼंदो हुयो पोइ आख़िरी सफ़ में बीठो। अॻिते वरी आयत में इहे ई साॻा लफ़्ज़ अचनि पिया, सुम्मा नुत्बिउहुमुल आख़रीन। पोइ पोयनि खे बि उन हलाकीअ जे पोयों कढ लॻायोसीं। हिन छो त वरी माॾे आयो, वरी विच में वीचारो भॼी बीठो।
تو ہن پڑھیو کذالک نفعل بالمجرمین، یہ ہی مجرم سان کندا آहियूं. ہن جو خدا جو قسم مان جي بارے ۾ آيت نازل ٿي اترو تو سمجھے پيو ته اسان اڳتي ٿيون ٿا نه پوئتي تو سمجھ ۾ ئي نٿو اچي، اسان کي ته سمجھ ۾ ئي نٿو اچي. ان کرے دوستو قرآن شریف جو اصل مسئلو سمجھڻ آهي. ان جي هڪڙي آيت بि جيڪڏهن اسان توهان سمجھي ورتيسي انشاءالله 100 رڪعت نفل پڙهڻ کان مٿي آهي. سبحان اللہ. ۽ ٿي سگهي ٿو اڄ توهان وٽ سب قدر هجي. سبحان اللہ. تव्हां چوندو ٻڌيءَ ۾ ڪيئن ٿيندي سب قدر. ليلة القدر ته 21 راتن ۾ حديث ۾ ايندو آهي وتر. التمسوا في الاوتار یا في الوتر، مانا 21 راتن میں بولو. علماء لکھن تھا تو آخری ڈہاکے جو 21 تا 21 بدھی بھی 21 آ، بدھی بھی 21 آ. تاں جدو یہ کیے تو کہتے 21 آ، دلیل تو دلیل آ. حدیث میں اندو آخری ڈہاکو، آخری ڈہاکو اشرہ، اشر جب آئے ڈان کے کھوڑ توہاں جائے نو سعودی عرب کا اشر سلاسون وغیرہ تو سب سے کیا ہے. ایک کمان ویندہ نے اترا اند ڈاچی ویندہ اشر جب آتا حق ڈہن کے آخری ڈہاکو جیکڈے چنڈ 29 تھیو تو آخری ڈہاکے جی پہری تاریخ 20 تھی، پہری 20 تھی تو پہری تو 21 آنا. हाणे जेके 21 आहिनि उहे ॿधियूं थी वियूं, जेके ॿधियूं आहिनि उहे 21 थी वियूं. जेकॾहिं 29 जो फ़र्क़ु थींदो उनजी त ख़बर कोन्हे. इन जे करे चए थो पियो पोयां ॾहाके जी 21 त 21 पर ॿधी बि 21 आहे. मसइलो सम्झो. तंहिंजे करे इन रातिनि जो क़दर कयो. इंतिहाई क़ीमती रातिनि ऐं उन जो क़दर इहो आहे त हेड़नि कचारनि में ज़रूर वञो. क़ुरान शरीफ़ जी क़दरदानी आहे. हुज़ूर जन छो चयो 100 रकात माण्हू पढ़े, हिकिड़े पासे ॾांहुं इब्न माजा जी सही हदीस आहे, हिकिड़े पासे ॾांहुं 100 रकातूं तव्हां पढ़ो, ॿिए पासे ॾांहुं क़ुरान शरीफ़ जी हिकिड़े कलाक में हिकिड़ी आयत सम्झी वियो. हुज़ूर फरमायो इन खे अजर उन 100 रकातनि खां मथे थो मिले. سبحان اللہ. थोरे ई वक़्त में घणो कुझु कमाए सघे. हमेशह धंधो अहिड़ो कजे जो कमु थोरो नफ़ो زیادہ. घणो हुजे न. नफ़ो सनो 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 केतिरो कधी. इन करे हिकु ई धक हण इहो क़ुरान शरीफ़ वेठो सम्झ. इन जी हिकिड़ी आयत में सम्झण में बि एतिरो जॾहिं अजर मिले थो त अल्हम्दुलिल्लाह तव्हां अॼु वेही वॾियूं नेकियूं कमाए रहिया سبحان. आहियो. ऐं ॿुधो जेका मां आयत पढ़ी आहे या एॾी आयत जामियो आहे जो सासा नाले सां फर्ज़ तक हिकिड़ो वॾो अरबन जो शाइर थी गुज़रियो आहे. उन जो चाचो हो सासा, नालो सासा. अरबन जा नाला अहिड़ा. ऐं इहो ख़ानदान अहिड़ो हुयो जो अरबीअ जो तमाम बुलंद पाया क्लासिकल अदबी ॿोली इन्हनि जे घर जी ॼण त नौकिरियां, माना एॾी क्लासिकल अरबी इन्हनि जे घरनि में ॻाल्हाई वेंदी. बहितरीन जीअं उर्दूअ जे लाइ चवंदा आहिनि त बहितरीन लखनऊ जी ॿोली आहे. हिननि जी ॿोली बि एॾी अरबीअ में आला दर्जे ऐं सम्झण वारा माण्हू आहे. इहो पोड़ो आयो हुज़ूर जी ख़िदमत में. अल्लाह जा रसूल मुस्लमान थी سبحان. कुझु मूंखे क़ुरान बि सेखारियो. हुज़ूर फरमायो हिनखे कंहिं साहिबीअ खे चयो हिनखे बेईन, माना 100 घटि में घटि 100 आयतनि वारी आयत हिनखे सेखार. हुनजो ज़मा एॾो पोड़ो 100 आयतूं मूंखे यादि बि ईंदियूं. मूंखे का नंढड़ी सूरत सेखारियो. हुज़ूर फरमायो 20-25 आयतनि वारी हवामी में हिनखे यादि कराए. चंड सही आहे बि घणी आहे. मूंखे का नंढड़ी सूरत यादि करायो.
حضور جن فرما چङो हिन खे नंढड़ियूं सूरतूं आख़िर वारियूं यादि करायूं, उनखे इहा सूरत इज़ा ज़ुल्ज़िल यादि करायूं। जॾहिं इन्हनि आयतनि ते उहो पोतो पोड़ो, वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। जंहिं ज़रो बराबर भी ख़ैर कयो आहे उनखे ॾिसंदो, जंहिं ज़रो बराबर भी बुराई ऐं शर कयो आहे उनखे ॾिसंदो। इहो जो पढ़े त चए बस बस काफ़ी आहे, हस्बुना हस्बुना, साईं मूंखे ॿिए जी ज़रूरत आहे, बस इहा काफ़ी, तव्हां बहितरीन ॿुधाई आहे, बस मूंखे क़ुरान अज़ीम मिली वियो। इन्ही ॿिनि आयतनि ते ईअं वठी हमरा जोश में अची वियो। उनखे चए बस मां ॿी यादि न कंदुसि, इहा ई खोड़ आहे मुंहिंजे लाइ, ज़िंदगी में सम्झुमि त इन ॿिनि आयतनि मां सभु कुझु सम्झी सघां थी। त उन उस्ताद वञी हुज़ूर खे तव्हां ॾिनी, साईं हे त खोड़ चयो थो, बस खोड़ थी वियो, मां सम्झी वियो आहियां, बस मूंखे वधीक यादि न करा, हाणे साईं जेको तव्हांजो हुकुम। हुज़ूर जन फरमाओ कद फ़क़ीह, बाबा बस बस इन इहो वॾो समझदार थी वियो, हिन फ़िक़े जो वॾो माहिर थी वियो, हिनखे सभु कुझु सम्झ में अची वियो आहे, तो हिनखे छॾे ॾे, जेकॾहिं इन ते अमल करे बीहजी वियो त जन्नत जो मालिक थी। सुभान अल्लाह। अरबो सम्झे पियो हिन आयतनि में छा आहे। असां सिंधी मिनल गिंदी हुजे ऐं सबल हुजे, सुतो पियो हुजे, ऐसी हले पई। अब क़ुरान शरीफ़ सम्झणु ज़रूरी आहे, उनखे टाइम ॾियो। मौलाना मुनीर अहमद साहब हिम्मत कई आहे, क़ुरान जो दर्स ॾे थो, इहो ज़रूर ॿुधो, थोरो घणो ज़रूर फ़ाइदो रसनि। क़ुरान शरीफ़ मुफ़ीद किताब आहे। ॿी हिकिड़ी हदीस में ईंदो आहे, सही हदीस में मौजूदु आहे, थोरो मां मुक़दमो ॿुधां त पोइ क़ुरान शरीफ़ जी आयत सम्झां। सही हदीस में मौजूदु आहे, हुज़ूर जन फरमायो सुवारी में उन दौर में घोड़ो बहितरीन सुवारी लेखी वेंदी। हुज़ूर जन फरमायो घोड़ो टिनि क़िस्मनि जो थींदो आहे, मालिक जे लाइ टिनि क़िस्मनि जो थींदो आहे। हिकिड़ो अजर हूंदो आहे, ॿियो सतर हूंदो आहे, टियों विज़र हूंदो आहे। अजर कहिड़ो आहे? जेको जिहाद जी नियत सां, दीन जी ख़िदमत जी नियत सां हिन गाॾी वठी बीहारी त दीन जो कमु वठंदोमांसि, ॿियो कमु ई न आहे। इहा सुवारी इन जो अजर आहे। हुज़ूर फरमायो घोड़ो खाईंदो बि लिखंदा, इन जो अमल लिखंदा, इहा नेकियुनि में शुमार थींदो। इहो लिॾ लाहींदो, उहो बि हिन जो तोरे करे हिन जी नेकियुनि में लिखंदा। इहो जेकॾहिं उते गर्दिश कंदो, डिघे रसे में बीही करे पंहिंजे वथाण में, उहो उन जा कदम कदम बि नेकियूं बनाए। इहो घोड़ो हिन जे लाइ इंतिहाई मुफ़ीद आहे। इहा हिकिड़े अजर जो वॾो सामान कमाइण जो आहे। ऐं जिहाद जे नियत सां घोड़ो रखण वारे जे घर में बरकत थी वञे। सुभान अल्लाह। हाणे ते घोड़ो केरु रखे? ज़मानो ॿियूं सवारियूं, नियत इहा दीन जी हुजे। ॿियो फरमां, ॿियो घोड़ो उहो आहे जेको सित्र आहे। सित्र जी माना पर्दो। मसलन पंहिंजे घर जे ॿारनि जे लाइ रखे त मूं बीमार थींदा, खणी वेंदुमि अस्पताल, हे थींदो हो थींदो, काॾे शादी मुरादी ते पंहिंजी गाॾीअ ते वेंदुसि पियो। फरमा इहा गाॾी हिन जो परदेदारीअ जो मसइलो आहे। ॿियनि गाॾियुनि ते चलंदो त भई पर्दो थींदो, हिनखे इहा गाॾी ढके रखे वेठी। इहो घोड़ो हिन जे लाइ ढक आहे। पंहिंजी साइकिल मोटर ते घरवारीअ खणी हले, मां नंढड़ी ॻाल्हि कयां थो, कार बि थी सघे थी। ॿियो घोड़ो विज़र आहे। विज़र जी माना बार, तबाहीअ जो सामान। उहो घोड़ो उहो आहे, उहा सवारी उहा आहे जंहिं ते चढ़ी वॾाई थो करे। फरमाया हिन जो घाटो टोड़ींदी, इते दुनिया में बि तबाह थींदो, इहो आख़िरत में बि बर्बाद थींदो। अल्लाह खे वॾाई कोन थी वञे।
سواری دھاریو त نیت थी वञी कयो जो त टॉप दर्जो आहे न हुजे त घर ॿार जी नियत कयो बाक़ी सुवारीअ ते वेही वॾाई न कयो त हिकिड़ो साहिब थी वेठो साईं मां वटि सुवारीअ में त ॿियो कुझु कोन्हे गॾु आहे ऐं हिकिड़ो खच्चर आहे उन जे बारे में बि सवाब बवाब जी ॻाल्हि आहे या कोन्हे उथी बीठो हुज़ूर जन फरमायो मूं वटि घोड़े जे लाइ त इहे हुकुम नाज़िल थिया आहिनि पर गॾ ऐं खच्चर जे लाइ मां वटि का अहिड़ी वही कोन्हे आई अलबत्ता जामिअतुन फाज़ह मूं वटि जामे आयत आहे जेका बिल्कुलु निखरियल आयत आहे वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा फरमा ये जामे आयतूं आहिनि इन्हीअ में अल्लाह ॿुधायो आहे त मामूली ज़रो बि नियत ख़ैर आहे त उहा ख़ैर बणिजी वेंदो नियत बुरी आहे त बुरो बणिजी इहा आयत पाण करीम जन पढ़ी करे उनखे सम्झाए त दोस्तो हिन आयत में छा ॿुधायल आहे हिन में ॿुधायल आहे त तव्हां हिकिड़े ॿिए मुल्क ॾे हलूं था तव्हां असां ॿिए मुल्क ॾे था हलूं हिते कोन रहंदव बल आसिफ ज़रदारी बणिजी वञे छा नवाज़ शरीफ छा बि थी वञे इन्हनि सभिनी खे मालदार थिए या ग़रीब थिए जहिड़े बि हाल में रहे कमरन में रहे कोटन में रहे युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा रब फरमाए इहो मौत तव्हांखे उन आलम ॾांहुं उन जहान ॾांहुं ज़रूर वठी वेंदो तोणे तव्हां कोटन में बंदि थी वियो हो त बि इहा शइ अची रहंदी हिनखे रोके कोई मां जो लाल अहिड़ो कोन्हे जायो जेको मौत खे रोके ॾेखारे ओॾे हलूं था ऐं मुल्क बदलबो त करंसी ॻाल्हि सम्झो थोरी तवजो मुल्क बदलियो त करंसी बदलाइणी पवंदी ऐं अॻिते बैंक कोन्हे उहा बदलाइण वारी हिते बदलाइणो उन मुल्क में तब्दीली कोन थींदी करंसीअ जी तब्दीली हिते कराए वठो उन मुल्क में हलंदो बि ज़रूर कोई न वेंदो उतां जी करंसी आहे नेकी जंहिं वटि नेकियूं जाम हूंदियूं अल्लाह जे फज़ल सां उनखे बिस्तरा बि मिलंदा कपिड़ा बि मिलंदा जन्नत जा बाग़ात मिलंदा बंगला बि मिलंदा जायूं बि मिलंदियूं जीअं दुनिया में जंहिं वटि पैसा जाम हुजनि इहे सभु शयूं मिलंदियूं ॻाल्हि सम्झो था अलाए उते जंहिं वटि अजर घणो हूंदो नेकियूं घणियूं हूंदियूं जंहिं पंहिंजो सिको तब्दील कयो हूंदो उनखे उते सभु शइ मिलंदी हदीस में ईंदो आहे नेकोकार माण्हू नेकियूं खणी जॾहिं क़बर में थो पहुचे तॾहिं रब जे तरफ़ां आर्डर थो अचे क़बर हिन मिटीअ जे घड़े जो नालो कोन्हे जिथे रूह रहे थो जिस्म जा ज़रात जिथे पिया आहिनि इहो क़बर आहे उनजी रूह सां उनजो कांटे ज़रे ज़रे सां कांटे भल उनजे शमशान घाट में वञी हिंदुअ जे लाश खे साड़े छॾियो पर उनजी केरी ख़तम नथी थिए तवजो आयल आहे न इंसान जो मादो फना न थींदो आहे मां दोस्तनि खे मिसाल ॾियां मसलन ही रुमाल आहे हिनखे तव्हां बाहि ॾियो त ही छा थी वेंदो केरी थी वेंदो खाक बणिजी वेंदो पर खाक ऐं केरी बि त कुझु वजूद रखे थी न उहे बि त ज़रात आहिनि न त तव्हां मादे जी शक्ल बदिलाए सघो था मादे जी सूरत बदलजी वई अॻे कपिड़े जी सूरत में हाणे खाक जी केरीअ जी सूरत में पर मादो ख़राब ख़तम न करे सघंदो तव्हां दुनिया में कोई अहिड़ो ताक़त कोन्हे जेको मादे खे फना करे न मादो तब्दील करे सघे पाणीअ खे बाहि ॾींदो बाफ़ में तब्दील थींदो बाफ़ खे थधो कंदो पाणी ठही वेंदो बाक़ी मादो ख़तम न थींदो दुनिया में
وہ ختم کرے تو وہ ٹھائण وارو کرے بے شک ॿिए खे पावर न आहे त इंसान जे जिस्म जा ज़रात जिथे पिया आहिनि इहा उनजी क़बर आहे इन जो कॉन्ट्रेक्ट उन रूह सां आहे रूह खे जेकॾहिं रात थिए थी त हदीस में हुकुम थो अचे हुकुम थिए थो त ही नेकियूं करे आयो आहे भलायूं करे आयो आहे ईमान खणी आयो आहे अफरिशूहु मिनल जन्नह हिनखे बिस्तरो जन्नत जो विछाए ॾियो मां हिनखे पंहिंजा मिट माइट मिटीअ ते सुम्हारे विया आहिनि पर न असां वटि इज़त वारो आहे हिन वटि पंहिंजी नेकिन जी करंसी जाम सुभान अल्लाह हिनखे बिस्तरो जन्नत जो अलबिसूहु मिनल जन्नह हिनखे लिबास बि जन्नत जो पारायो हिन वटि करंसी जाम अफरिशू वफ्तहू लहू बाबम मिनल जन्नह हिनखे दरवाज़ो बि जन्नत ॾांहुं खोले ॾियो उनजी हीर में सुम्हारियो हे अञा थोरियूं ॻाल्हियूं ॻोल्हियूं करे थोरी निंड करे उथंदो जीअं हवाई जहाज में चवंदा बाबा हाणे खाधो पीतो थोरो आराम त कयो अञा ई आराम अदा सऊदी अची वियो त लो सुभान अल्लाह ईअं ई देरि न थींदी हदीस में ईंदो आहे ईअं थोरो अखि लॻाईंदो चवंदा उथी 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 बस अची वियो आहे तुंहिंजो टाइम जन्नत वञण जो सुभान लेकिन अल्लाह ॿार हल बाबा सारा ज़रात गॾिजी करे इंसान बणिजी वेंदो ॻाल्हि सम्झो पर करंसी न आहे अफरिशूहु मिनन नार हिनखे बिस्तरो बि पाइजो अलबिसूहु मिनन नार हिनखे लिबास बि पाइजो वफ्तहू लहू बाबम मिनन नार फरमा हिनखे दरवाज़ो बि जहन्नम जो खोले ॾियो गंदियूं हवाऊं गर्म हवाऊं तबाहीअ जो सामान हिन ते मोकिलियो वेंदो फरमा इन करे हुजूर फरमायो फुर्सत सम्झो ज़िंदगीअ जूं घणियूं क़ीमती सम्झो नेकियूं गॾाइण जी कोशिश कयो नेकियूं हिते बि फ़ाइदो ॾींदव त उते बि फ़ाइदो रसाईंदो पुट फ़ाइदो न ॾींदो आहे उनजी नेकी फ़ाइदो ॾींदो पुट जेकॾहिं ज़ालिम थी पियो बुरे अमलनि वारो थी पियो पाण बि ॿधो पियो हूंदो त पीउ बि चङियो पियो हूंदो पर कॾहिं कॾहिं हिकिड़े हिकिड़े छोरे धाड़ेल जे करे सॼे ॻोठ ते रेड थींदो आहे उन चंडे जे करे सॼो ॻोठ बर्बाद थींदो ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां त बाबा पुट फ़ाइदे वारो न अथव पुट जूं नेकियूं फ़ाइदे वारियूं त इहा ॻाल्हि हिन आयत में सम्झाई थी वञे त ख़बरदार टाइम मिलियो थी करंसी तब्दील करण जो महिरबानी कर इन कम में लॻी वञनि नेकियूं घणियूं कमा जीअं पैसा कमाए थो ईअं नेकियूं कमा हज़रत हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उलमा देवबंद जो मुर्शिद उनजे घर में ॿ दरवाज़ा हिकिड़ो परो दरवाज़ो खोलंदो हिकिड़ो दरवाज़ो हेॾो मस्जिद जे पासे ॾांहुं वेझो खुलंदो जॾहिं माण्हुनि सां मिलण ईंदा त मस्जिद जे पासे खां जल्दी निकिरी करे माण्हुनि सां मिलंदा जॾहिं निमाज़ पढ़ींदा त न परे दरवाज़े खां फिरदा 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 नंढड़ा कदम खणंदा खणंदा हेतिरे ताईं ईंदा माण्हुनि चयो साईं निमाज़ महिल हुन दरवाज़े खां माण्हुनि जी मुलाक़ात महिल हिन दरवाज़े खां छा फ़र्क़ु आहे त फरमाऊं पुट तव्हांखे ख़बर न आहे हदीस में ईंदो आहे जेको निमाज़ लाइ वुज़ू करे घर मां निकिरंदो आहे उनजे कदम कदम ते हिकु नेकी लिखंदा आहिनि हिकिड़ो दर्जो बुलंद कंदा आहिनि ऐं हिकिड़ो उनजो गुनाह माफ़ कंदा आहिनि मां नंढड़ा नंढड़ा कदम खणी परे दरवाज़े खां निमाज़ लाइ निकिरंदो आहियां जीअं नेकियूं घणियूं कमायां इहा अटकल ठाही माण्हू अटकल ठाहिनि था पैसनि कमाइनि था अल्लाह वारा अटकल ठाहिनि था नेकिन कमा इहा मसइलो तो समझाए कुरान शरीफ त ख़बरदार वो ॾींदुई न अम्मा ॾींदई केॾा प्यारा रिश्ता आहिनि हदीस में आहे हुजूर जन सही हदीस में मौजूद आहे हिकिड़े हमराह जी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी हिकिड़ी नेकी चवंदसि अलाह से चवंदो वठी आ त वो जन्नत जो तुंहिंजो फ़ैसिलो कई चवंदो साईं कंहिं खां वञी कंहिंखां पिन घुर बाबा
अबे ॾे ईंदो त अबो परे खां ॾिसी भॼंदो घणा मता माखाना हुकूक घुरे। अम्मा ॾे वेंदो अम्मा भॼंदी। क़ुरान में लिखियल आहे यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। फरमा उहो एॾो ॾुखियो ॾींहुं हूंदो जो अबो पुट खां, पुट पीउ खां, माउ धीअ खां, ज़ाल मुड़ुस खां, मुड़ुस ज़ाल खां परे परे थी वेंदा। कोई हिकु नेकी ॾियण जे लाइ तयारु न थींदो। अम्मा रिश्तो केॾो प्यारो हो, महिरबानी करे हिकिड़ी नेकी खुटी पई आहे। अम्मा चवंदी आहे बा मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजी अलाए केतिरियूं खुटंदियूं, तंहिंजे करे मां कोन ॾींदसि। अम्मा थी न करे सही हदीस में कोई न ॾींदो। हिकिड़ो हमरा हुन वटि हिकिड़ी नेकी हूंदी, सभु बुरायूं। ॻाल्हि सम्झो तरी तवजो सां। हुन वटि हिकिड़ी चवंदो हिन जी हिकिड़ी खुटल आहे त हिन खे बि जन्नत न मिली नथी मिले। मुंहिंजूं त सभु खुटल आहिनि, छड़ो हिकिड़ी आहे। कीअं जन्नत मिलंदी? चयो हिन खे ॾियां इहो त वञे, हिन जो कमु त थिए। मां त उएं ई हेॾो जो थी वियो। हे हुनखे ॾींदो, रब खे सभु कुझु ख़बर आहे। चवंदो कंहिं ॾिनई थिए, न अम्मा ॾिनी, न अबे ॾिनी, न अदे ॾिनी। हिकिड़े हमरा मूंखे चयो त हिकिड़ी नेकी आहे, ॿियो कुझु बि न आहे, ऐं तुंहिंजी हिकिड़ी खुटल आहे, तुंहिंजो जहन्नम जो फ़ैसिलो थो थिए। मुंहिंजूं त कुल ई खुटल आहिनि। मां काॾे वञा, मां तोखे तुंहिंजा हाल चए अच्छा हिन जाइ ते उन सखावत कई आहे त मां अॼु नेकीअ जो असर ॾेखारियां तव्हांखे। हदीस में ईंदो आहे हे त जन्नती थी वेंदो जो नेकी हुन ॾिनी, पर इहा हिकिड़ी नेकी उन गुनाहगार खे बि छॾाए जन्नत जो वारिस बनाईंदी। रब चवंदो हिते त सखी ॿियो कोई न आहे, मां ई सखी आहियां जंहिं तोखे नेकी ॾिनी आहे, वॾी सखावत ॾेखारी अथसि। इन सखावत जे करे, इन हिकिड़ी नेकी जे करे तोखे बि जन्नत ॾेई छॾी। सुभान अल्लाह। भई जन्नत हलिया वेंदा, ॾियण वारो बि वठण वारो। वाह वाह। पोइ हिन हिकिड़ी नेकी ॿिनि माण्हुनि खे जन्नत में थी पहुचाए छॾे। असां वटि मसइलो ई अहिड़ो कावड़ जो थी वियो आहे जो कावड़ में अचे त कुलनीअ खे छॾियूं थी छो। नेकी जो कमु दोस्तो थोरो तवजो कयो। नेकी कम जी शइ आहे जेका हिन आयत में फमन यामल। हाणे थोरो तवजो कयो त क़ुरान शरीफ़ में क़ुरान शरीफ़ छा थो चवे? फमन यामल मिसक़ा फमन मन मन आम। बाबा हेॾे तवजो कयो, क़ुरान शरीफ़ सम्झो हिकु हिकु लफ़्ज़ में कमाल लिखियल आहे। मन माना केर बि हुजे। मन माना ईअं न आहे त सैयद कंदो त उनखे वधीक ॾींदासीं, न, केर बि हुजे। शेख आहे, अगड़ो आहे, हेठी ज़ात आहे, मथी ज़ात आहे, इहे ज़ातियूं बातियूं सुञाण जूं हिन जो कोई हैसियत न आहे। रब हिन में मन खे आमाने दुनिया खे ॾेखारे थो त ख़बरदार केर बि तव्हां मां हुजे, जेकॾहिं हिकिड़ी नेकी बि कंदो त असां उहा बि हुन जे लाइ लिखंदासीं, ज़ायो न कंदासीं। माना केर में ज़ातियूं कटे वियो, ख़िता कटे वियो, इलाका कटे वियो। ईअं न आहे त अरब नेकी करनि त उन्हनि जे लाइ ॿी आहे, असां कयूं त ॿी आहे। न न, फरमाओ तव्हां सभु हिकु आहियो। इन अबाकुम लवाहिद व इन इलाहुकुम लवाहिद। इस्लाम जा ॿ वॾा उसूल आहिनि त तव्हांजो अबो बि हिकु आहे त तव्हांजो अल्लाह बि हिकु आहे, सभु हिकु आहे। हुज़ूर फरमाओ कुल तव्हां समूरे बनी आदम औलाद आदम आयो। व आदम मिन तुराब। आदम मिटीअ मंझां आहे। मिटीअ वारो माण्हू वॾाई न करे बल्कि नेकीअ जे रस्ते ते हली पवे। मिटीअ जी वॾाई नथी कए, नेकीअ जो रस्तो वठ। इन्हीअ में तुंहिंजी हिते बि कामयाबी, हुते बि। बुराई बुराई थिए। मां तव्हांखे ॿुधायां, इज़त बुराईअ में न आहे। असांजो मदरसो जंहिं जाइ ते आहे उते SSP साहब जी ऑफिस आहे।
SSP صاحب جا نوکر نماز تے کॾहिं کॾहिं के ईंदा आहिनि अॻिलो असांजो SP साहिबु हलियो वियो त मां हुनजे नौकर खां पुछां पियो जेको ॿुहारी ॿुहारी ॾींदोसि घर में निमाज़ पढ़ंदो मां चयो ॾे ख़बर इहो SP साहिबु जेको हलियो वियो भलो माण्हू हो मूंखे चए वॾो हरामी हो ख़ुदा कढियुसि वॾो ज़ालिम चङो मुंहिंजे दिलि में आयो त हिकिड़ो नौकर हुनजो हुनजी इज़त वीचारो कंदो हूंदो साम्हूं हुनजे भव खां त कढी न छॾे नौकरीअ मां बाक़ी दिल में उनजी इज्जत न हुई छो त उन में बुरायूं हुन बुरी माण्हूअ खे पंहिंजा माण्हू बि सुठो कोन समझदा आहिनि इन जे करे बुराई में भलाई कोन्हे भलाई कंदा रहो ख़ैर हिते बि अल्लाह ताला आम अंदाज़ में थो फरमाए मन केर बि हुजे तव्हां मञा यामलो अमल फेल में फ़र्क़ु आहे भी थोड़ी समझो हिकिड़ो अमल ॿियो आहे फेल फेल त घोड़ो बि कंदो आहे फेल माना को न को कम दौड़ंदो आहे इहो बि कमु आहे हिकिड़ो दौड़ण बि हिकिड़ो कमु आहे खाईंदो आहे पर उनखे इरादो न आहे इरादो माना कंहिं ख़ासि मतिलब खे हासिल करण जी नियत अमल उनखे चइबो आहे जंहिंमें नियत हुजे जंहिंमें नियत न आहे इहो जानवरनि वांगुरु फेल आहे और इहो फ़र्क़ु सम्झो फेल ऐं अमल में अल्लाह ताला फेल नथो करे हिते फेल नथो चए मई यफ़आलु नथो चवे यफ़आलु जो लफ़्ज़ न आहे मई यामलु जंहिं अमल कयो माना नियत भली रखो अमल में पोइ थोरो अमल बि वॾो आहे हिकिड़ी औरत बदकार औरत कुत्ते खे टाइम ते पाणी ॾिनो जो उहो वीचारो गप पियो चटे सख़्त गर्मीअ जो ज़मानो आहे गप पियो चटे कुत्ते खे हिन पाणी पंहिंजी जुतीअ में कढी भरे पाणी पीआरियो फशकर अल्लाहु लहू हदीस जे बुखारी शरीफ में हदीस आहे सही हदीस आहे फशकर अल्लाह जी माना आहे अंग्रेजीअ में थैंक यू अल्लाह जो बिल्कुल तू सही कयो ठीक वाह शकर अल्लाह लहू अल्लाह हुनजे लाइ हुनखे इहो तमो ॾिनो त बिल्कुल ठीक कया मां सभु गुनाह तुंहिंजा माफ़ करे इन हिकिड़े अमल जे करे जन्नत थो ॾियां जो तूं इहो दिलि में ख़्यालु कयो त मुंहिंजो मालिक आहे हिन जो बि उहो ई मालिक आहे हिन खे पाणी पीआरिया ॾाढो उञ में आहे इन नियत भलीअ जे करे तुंहिंजो मामिलो सिधो कर अमल में नियत जो हुजण ज़रूरी आहे इन करे रोज़े जे लाइ नियत हुजे ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो रोज़ा ॿिनि क़िस्मनि जा आहिनि रोज़ो हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो जेको हले थो पियो सम्झो था ॿियो वॾो रोज़ो आहे हे नंढड़ो रोज़ो आहे रमज़ान जो नंढड़ो रोज़ो आहे ॿियो वॾो रोज़ो आहे नंढड़ो रोज़ो टिन शयुनि खां राख फुटीअ खां वठी सिज लथे ताईं पाण खे रोके रखो न घरवारीअ जे वेझो वञो न वरी खाधे जे वेझो न पीते जे वेझो इहो रोज़ो पूरो सिज लथो रोज़ो पूरो थी वियो नंढड़ो रोज़ो इहो आहे ॿियो वॾो रोज़ो आहे जेको बालग थियण सां शुरू थींदो ऐं मरण ताईं थींदो जेकॾहिं इहो रोज़ो तूं उहो आहे सभिनी बेफ़रमाननि खां बचण जो रोज़ो त रब तुंहिंजी बेफ़रमानी न कंदुसि जेकॾहिं उहो वॾो रोज़ो तूं पूरो करे वएं त रब क़ुर में चयो आहे फसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा पोइ इन्हनि खे कासनि ते कासा जामनि ते जाम मां ख़ुदि रब साकी बणजी पीआरी सुभान अल्लाह वो कहिड़ो रोज़ो आहे वो यूसुफ अलैहिस्सलाम न टोड़ियो ख़बर आहे न अंदर कमरे बंद में बुराईअ लाइ माई पई सॾे जे मुंहिंजो रोज़ो आहे मां बुराई करण खां रोज़ो रखी जाओ बुराई कोन कंदुसि जे जेल में विझंदी मां जे जेल वेंदुसि रोज़ो न टोड़ींदुसि ऐं दुआ थो करे रब्बी अल्लाह
जेकॾहिं महिरबानी करे त जेल मोकिल, बाक़ी मां रोज़ो न बंधंदुसि। इहो मसइलो आहे वॾो। वो वॾे रोज़े जी तयारी हिन नंढड़नि रोज़नि सां कराई थी वञे। नंढड़ा रोज़ा रखी वेंदो पर वॾो रोज़ो टोड़े वेंदो त मसइलो है जेका प्रैक्टिस सॼी बर्बाद थी वेंदी। इन करे रमज़ानुल मुबारक में नियत इहा रखो त इंशाअल्लाह उन वॾे रोज़े खे पूरे करण जी कोशिश कंदासीं, यानी बुराइनि खां बचंदासीं। वमय्यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा, मामूली ज़रो बि ज़र्रतुन चइबो आहे उन कीवलीअ खे जेका मुक़ाम जी कीवली हूंदी आहे, माना हैडड़ी सनड़ी कीवली न हुनखे ज़र्रतुन चवंदा अरबीअ में। हिकिड़े दफ़े हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा सचो रज़ियल्लाहु अन्हा, इहा उहा अज़ीम औरत आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे। हे साधो आहे कारनि कपिड़नि वारो, इन सुञातो न आहे पंहिंजी अम्मा खे। या बीबी आयशा उहा आहे निस्फुल इल्म इंद आयशा, आयशा वटि अधु दीन जो इल्म असांखे वॾो मिलियो। अम्मा खे कढी छॾियो त घरेलू ज़िंदगीअ जी असांखे ख़बर ई न पवंदी। इन करे निस्फुल इल्म इंद आयशा, बीबी आयशा वटि अधु दीन जो इल्म आहे। काफ़िन जाइन ते मुंजलकबाजी पैदा थींदियूं, अम्मा आयशा हल कंदी। बीबी साहब हल। हिकिड़े दफ़े हुज़ूर जन फरमायो तव्हां मदीने विया हो या न विया हो त मां दुआ थो कयां अल्लाह तव्हां सभिनी खे वरी वरी घुराईं। आमीन। अरब कोरोना खां अहिड़ो ॾिजी विया आहिनि जो वीचारा काबे जे वेझो ई नथा अचनि। अलाह करे हिननि खे का हिदायत थिए। ज़ालिम आहे का अलाए कोरोना भला कहिड़ी बला तव्हां ठाही आहे। निमाज़नि में डिफरेंस करे छॾियऊं, हेॾे होॾे सभु इबादतूं बर्बाद। हिननि अहिड़ी गंदी क़िस्म जी अफ़वाह हलाई जो ख़ामख़ा क़ुवत मुदाफ़त माण्हूअ जी पाण कमज़ोर थिए ॿुधी ॿुधी। तंहिंजे करे इहा शइ ॿुधो ई न, अल्लाह ते तवक्कल कयो। जेतिरो एहतियात थिए सफ़ाई सुथराई रखो जेका इस्लाम जो हिसो आहे। बाक़ी परेशानी न कयो। परेशान थींदो त इहे चिमड़ंदो, न ड्रिजंदो त कुझु बि न थींदो। हिंदू ड्रिजनि था त ॿुधनि था पिया। तंहिंजे करे तव्हां ख़बरदार, असली न ड्रिजो, ड्रिजणो हिकिड़े अल्लाह खां। ज़िंदगी मौत हिकिड़े ॾींहुं लिखियल आहे, जो इन्हीअ में लिखियल आहे त मौत शहादत आहे। तंहिंजे करे हदीस में ईंदो आहे त जेकॾहिं वबा में को मरी वञे त शहीद आहे। तंहिंजे करे मौत शहादत आहे। घबराइण जो मसइलो असां वटि कोन्हे। ज़िंदा आहियूं बि दीन ते रहंदासीं, जो मरी वियासीं अल्लाह जे नाले ते खपी वियासीं त खटे वियासीं। त दोस्तो मां पे अर्ज़ु रखियो, बीबी साहिबा हुज़ूर जन हिकिड़े दफ़े फरमायो, बीबी साहिब जो थोरो इल्म जी झलकी ॿुधायो। बीबी हुज़ूर जन फरमायो, मुंहिंजी मस्जिद नबवीअ में हिकिड़ो थंबो आहे, उन मस्जिद जे थंबे जे भिक में बिही को दुआ घुरे त उहा दुआ ज़रूर क़बूल पवंदी। सुभान अल्लाह। हुज़ूर जन ईअं चई हलिया विया, थोरा ॾींहं ज़िंदा हुया। उन खां पोइ नबी साईं बुरको मटाए हलिया विया। साहबा जो उहो थंबो त साईं जन को न पुछोसीं कहिड़ो थंबो आहे जंहिं थंबे जे भिक में दुआ क़बूल थींदी आहे, इहो त कोन पुछो। परेशान वेठा पाण में, मुशावरत हले पई मस्जिद नबी में त अम्मा आयशा पर्दे जे अंदरों खड़को कयो, बचो परेशान न थियो। मां सोणे रसूल खां पुछी छॾियो हो, मूंखे ॿुधायो हा तव्हां पर्दो कयो त मां उन थंबे ते निशान हणी वञा। सुभान अल्लाह। उन थंबे ते निशान लॻायो। अॼु ताईं उन थंबे ते लिखियल अथव उस्तवान आयशा। सुभान अल्लाह। मदीने में वेंदव तव्हां उते मथां थंबे ते लिखियल उस्तवान आयशा। उन जे भिक में बरकातू नफ़ल जी जाइ मिली वञे त बरकातू पढ़ी दुआ जेका घुरंदो क़बूल पवंदी। इहा अम्मा आयशा मुश्किल में पयल उम्मत खे रस्तो ॾियाई। सुभान अल्लाह। दोस्तो हिननि खे कहिड़ी अम्मा आयशा पुछो, कंहिं साहब बि न पुछो आहे त साईं शब कदर ॾिसूं त छा दुआ घुरऊं। पुट घुरऊं, ज़ाल घुरऊं, धीअ घुरऊं, छा घुरऊं, माल घुरऊं, नौकरी घुरऊं, कहिड़ो उहिदो घुरऊं। असां थी सघे थो उहिदो गिटीअ जो वबाल पइजी वञे। काफ़ी माण्हू उहिदनि वारा पंहिंजे उहिदे सां ॿधिजी विया। सम्झेसि, काफ़ी माण्हू पुट घुरियाऊं, पुट तबाहीअ जो सामान ठही वियो। छा घुरऊं, कहिड़ी शइ घुरऊं? त बीबी साहिबा फरमायो, मां हुज़ूर खां पुछियो त जॾहिं शब कदर ॾिसां त छा पढ़ां? हुज़ूर जन मूंखे चयो इहा दुआ पढ़ंदी कर, अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। अल्लाह तू माफ़ करण वारो आहे,
ऐं अल्लाह तूं माफ़ करण वारो ऐं माफ़ीअ खे ॾाढो पसंदि कंदो आहे, तोखे वणंदी आहे माफ़ी, पोइ मूंखे माफ़ कर। पर मां माफ़ी मिली त दुनिया बि ठही वई त आख़िरत बि। सभु कुझु सामान आहिनि। इहा मां आयशा बीबी आयशा सिद्दीक़ा क़ुरान जी वॾी माहिरा हुई। हिकिड़े दफ़े एॾी वॾी सखियाणी हुई जो अब्दुल्ला इब्न ज़ुबैर हिन जो जॾहिं भाणे जो मके मदीने जो वॾो बादशाह बनियो त इन ॿ ॿोरटा सोने ऐं चांदीअ जे सिकनि जा भरे अम्मा आयशा ॾे मोकिलिया त जीअं वणे हला। बीवी साण जो पई त नौकराणीअ खे बानीअ खे चई पुराणी पोती त का कढी वठि, पोती ॾिठऊं उनखे टुकड़ा टुकड़ा करे उन में विझंदी नंढियूं नंढियूं गॾड़ियूं ठाहे सॼे मदीने में पैसा विराए छॾे। शाम जो रोज़े जो टाइम आयो त हुन बानी रुखी मानी अॻो रखी चई भाॼी कोन वरिती आई, चई तव्हां त पैसा सभु हलाए छॾिया, हिकिड़ो दिरहम बि तव्हां न बचायो हा त मां गोश्तड़ो वठी अचां हा। हाणे बसि इहा रुखी मानी त चए त अल्हम्दुलिल्लाह जेको कुझु मोकिलियोसि इहो बाक़ी आहे, अल्लाह जे बैंक में असांजो जमो थी वियो, बाक़ी इहो रोज़ो त ईअं ई पाणीअ सां बि खुली वियो। पर हिकिड़े दफ़े हिकिड़ो साहिल आयो, हुनखे हिकिड़ो अंगूर ॾिनो, हिकिड़ो अंगूर जो दाणो, ॻाल्हि सम्झो था अलाए, हिकिड़ो अंगूर जो दाणो ॾिनो। साहब हैरान, उहो हमरा हैरान, जरे हे एॾी सखियाणी अम्मा मोकिलियो, चलो हिकिड़ो अंगूर जो दाणो अथसि प्लेट में विझी, हे छा आहे? त समूरन अम्मा ही कहिड़ी सखावत आहे, हिकिड़ो अंगूर जो दाणो? पर मां क़ुरान न पढ़ियो अथव, वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। मामूली किबल जेतिरो दाणो भी ख़ैर जो कयो थी त उहो बि ॾिसंदे, मां इन हिकिड़े अंगूर मां घणियूं किबलियूं निकिरंदियूं। ॻाल्हि सम्झो था? मां तव्हांखे सम्झाइण जे लाइ इहो अंगूर न ॾे मोकिलियो आहे, मां नी मोकिलियांसि थी, पर मसलो इहो आहे त इनखे बि घटि न सम्झो, छो त इन में बि खोड़ ज़रात आहिनि, इन अंगूर में बि खोड़ ज़रात आहिनि, इनखे बि थोरो न सम्झो, इहो बि घणो कुझु मोकिलियो अथव। इहो बि ख़ैर ज़ायो न आहे, इहो बि ख़ैर ॾिसो केॾियूं केॾियूं अजीब ॻाल्हियूं हिन बीबी साहिबा सम्झाई। ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर जे लाइ मवाक़े हूंदा आहिनि, वक़्त ते ख़ैर कमु ॾींदो आहे, वक़्त ते ख़ैर हा वक़्त ते हुजे, बेवक़्तो पोइ पियो वसाए कुझु न थींदो। चुग गए जब खेत फिर बरसात को किस काम का, चए थो पियो जेसिताईं पोख बीठी आहे त कमु करे सघे थो पियो, पोइ कुझु बि न थींदो। इन जे करे वक़्त ते, वक़्तु कहिड़ो आहे जंहिंमें नेकियूं वधंदियूं आहिनि, उहो रमज़ानुल मुबारक। ही महीनो आहे, ही तव्हांजो असांजो जेको वेहण आहे, इहो वक़्त ते कमु करणु आहे। हिन वक़्त में वेहण, हुज़ूर जन फरमा रमज़ान में फर्ज़ पढ़े थो त 70 फर्ज़नि जो सवाब, नफ़िल करे थो त फर्ज़नि जो सवाब। ऐं फरमा अञा ख़ैर जो मसलो हाणे शुरू थींदो, हे आख़िरी ॾहाके में ख़ैर जो मसलो। पोइ हिकिड़ी अहिड़ी राति ईंदी जो जेका ख़ैरुम मिन अल्फ शहर, उहा ख़ैर आहे 1000 महीना, माना 83 सालनि ताईं मक़बूल इबादत कंदड़ माण्हूअ जो सवाब हिकिड़ी राति में तव्हांखे मिली सघे थो पियो। ऐं ॾुखियो मसलो कोन्हे, असांजी निमाज़ बि जमात सां पढ़ो, इन जो तराव माना क़ुरान जो ख़त्मो थी वियो ते बसि हाणे होटल ते वेठा। असां सिंधी होटलनि जा शौक़ीन ॾाढा, पंजाब में होटल न नज़र था, पोइ जो कमाईंदो कुझु न, पोइ चवंदो जीए सिंध, होटल में मुफ़्त में मानी खानियूं हले रहियूं, असां जिया लाऊं खिलाणे जा। अड़े ख़ुदा जा बाना, महिनत कंदे त मिलंदो न दुनिया में, होटल ते वेहण सां कुझु न, अञा पैसा विञाईंदे वेठो। ॻाल्हि सम्झो। पोइ असांजो दोस्त चवंदो, असांजो पेशमान मुअज़िन हो हिकिड़ो, होटल जो ॾाढो शौक़ीन, आज़ान ॾेई वरी झटि होटल ते चांहि बांहि पी, पोइ वरी तकबीर अची पढ़ंदो। बुज़ुर्ग मरी वियो त हुन हिकिड़े जमायती निंड में ॾिठो, चई यार ॾिठो मां जन्नत में वेठो आहे मज़े सां। पुछो मां ते ख़बर मज़ो आहे जन्नत में? चई साईं भली जन्नत आहे,
पर यार एॾो मज़ो नथो अचे भई छो तोखे एॾो मज़ो जन्नत में नथो अचे चए होटल कोन्हे माना हिनखे उते होटल खपे वरी लव माजत अबा होटल छॾियो हे आख़िरी रातियूं जेकियूं आहिनि इन में हुजूर फरमायो जंहिं माण्हू अशा जी निमाज़ बा जमात पढ़ी तरावियूं पढ़ी वरी सुबुह जी निमाज़ बा जमात पढ़ी हिनखे सभु क़दर मिली वई हदीस में ईंदो आहे इन नेकीअ खे ॻोल्हियो नेकीअ खे ॻोल्हियो फल तमिसू माना ॻोल्हियो इन नेकीअ खे ॻोल्हींदा रहो अॼु राति ॾिसो बाबा थदकार आहे बिच थरी आहे हदीस में हुजूर जन फरमायो सितारा सही नज़र नथा तव्हांखे अॼु कोई चिणग सितारो नथो छॾे सुबुह जो सिज जेकॾहिं मेरो मेरो उभरियो आहे त यकीन सम्झो इहा सभु क़दर गुज़री वई सुभान अल्लाह इहा निशानी बाक़ी के चवंदा आहिनि पाणी मिठो थी वेंदो आहे बीरो खान जो असुल न थींदो इहे ॻाल्हियूं आहिनि बुज़ुर्गनि जूं हदीस में कोन्हे हदीस में बुज़ुर्गनि कन कन खे नज़रियो आहे त समुंड में पाणी तड़ कयोसीं हिकिड़ी राति रमज़ान शरीफ़ जी त उहो बाद में गुरड़ी कंहिं महिल मिठो लॻो थी सघे थो हुन बुज़ुर्ग खे का अहिड़ी शइ अल्लाह ताला ॾेखारी हुजे त इहा हुनजी ज़ाती शइ आहे बाक़ी हदीस में न आहे हदीस में इहे निशानियूं आहिनि जेके मां तव्हांखे अर्ज़ु कयूं ऐं ॿी वॾी निशानी इहा आहे त इन राति फ़रिश्तो हथ मिलाईंदो आहे हथ पोइ हीअं असां वांगुरु थोरे अथसि हीअं तो असांखे हथ ॿखाईंदो न उहो टच कंदो आहे माना तोखे छोईंदो उहो फ़रिश्तो वॾो तोखे छोईंदो छोइण सां छा थींदो हदीस में ईंदो आहे तुंहिंजो लूं कंडारजी वेंदी ऐं रोअण तोखे घणो ईंदो चए राति तोखे रोअण घणो अचे इहा तुंहिंजे लाइ शब क़दर थी वई जेका अख अल्लाह जे लाइ रोई पई ने खटे इन जा ॿई जहान चढ़ी विया हिनजे करे रब जे अॻियां रोअण वॾी भली शइ आहे इहा हुज़ूर जन हदीस में निशानी ॾिसी आहे त टच कंदो आहे फ़रिश्तो ऐं ख़बर अथव अफ़सोस जो मसइलो त वॾो इहो आहे इहा वॾे में वॾी नेकी असां तव्हांखे तरावीहनि जी शकल में हज़रत अली साईं वठी ॾिनी सुभान अल्लाह तव्हांखे ख़बर न आहे ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां इहा तरावीह कई जमात तरावीहनि जी ठाही माण्हू चवंदा आहिनि हज़रत उमर तफ़सीर दुर्रे मंसूर में लिखियो पियो आहे इन सूरतुल क़दर जी तफ़सीर में हज़रत अली साईं हिकु दफ़े शब क़दर जो तज़किरो कयो हज़रत उमर साईं सां उन्हनि जो पाण में प्यार हो उन्हनि जो पाण में हे खणी उन्हनि खे भल जुदा करे पर उहे पाण में जुदा हिकिड़ो अमरा पंहिंजे पुट खे सेखारे पियो नारो ली मां चयो ली छा आहे चङा अली चओ न चए इहो आहिनि त उमिरि वारो आहे न इनखे कीअं गॾियूं हेॾे मां चयो इहो आहिनि चइनी में गॾियल थी इहो आहिनि अगरि अबू बकर जो नालो अब्दुल्ला आहे उनजे मुंड में उनजे नाले जे मुंड में बि उमर जे मुंड में बि उस्मान गनी जे मुंड में बि अलीअ साईं जे मुंड में बि इहो चइनिनि सां यारी रखई थो आहे न मां चयो इहो चरिया काॾे कटे तूं कटे त भल कटे पर इहो उते बीठो ई बीठो आहे इहे हिननि सां गॾु आहिनि तुंहिंजे जुदा थियण सां जुदा कोन थींदा पाण में वेही तज़किरो कयूं शब क़दर जो मस्जिद नबीअ में अली साईं हज़रत उमर साईं हज़रत अली साईं पुछो हज़रत उमर साईं पुछो अली ही तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह इन रात में रब तो फरमाए फरिश्ता भी लहन था पिया हेठि ऐं रूह छा आहे हज़रत अली साईं बि तशरीह कई तूं रूहुल अमीन कई न हज़रत अली साईं उनखे ईअं न चयो हज़रत अली साईं चयो त इहो सते आसमान ते अर्श जे भिक में रूहानीयून हिकिड़ा ख़ासि मुक़रब फ़रिश्ता आहिनि उहे ईंदा आहिनि हेठि उहे टच कंदा आहिनि पोइ चई यार इहा त फज़ीलत सॼी उम्मत खे मिले
حضرت عمر سائیں جو یہ فضیلت سجی امت کے ملے تا حضرت علی سائیں جو بس پو یہ کر عمر ہے جدا جدا تراویوں کے پڑھن تھا کہ نہ تھا پڑھن تو سبنی کے ہکڑے پیشمام دے پوئتوں بیارے جماعت کرائے چھڑ سجے سے تاں جو یہ تراویوں پڑھی ویا تھے ان کے یہ روحانی جین جی جماعت ٹچ کرے ویندی ان کرے انن کے یہ سب قدر ملی وے سبحان اللہ یا نسی کہے حضرت علی مشورو حضرت علی جو قائم کرنے والو حضرت عمر ہو افسوسی ہوا علی علی کرنے والن کے بری یہ نصیب میں کم وہی الٹو تھی اجے نہ قرآن جے انہاں ختمے جو تصور نہ انہاں وٹی یہ تراویح جو تصور خدا جا بندہ ہے علی سائیں ایک دفعے گزریو مسجدن دے بھک میں پانچی نماز پڑھی پانچی مسجد کا سویرے نکتو تا بین مسجدن میں انجا تراویوں ہلن پیوں دعا کے اللہم رحم اللہ عمر اللہ عمر تے رحم کر جیئے انہاں سانجے مسجدن کے قرآن سان آباد کرے چھڑیو آہے انہاں جی قبر کے بھی ہی آباد انہاں جی قبر ہی آباد آجو چھوٹا سونے محمد سان گل سوتر میں کرے دوستو یہ ونی قیمتی شیوں ہنجے کے ہیں مہینے میں ہن بقایا راتن میں اما کے میسر تھی اے بدو بھی گال ضروری گال تو شب قدر چھڑو رات تائیں محدود نہ ہے ان میں ڈیہ بھی چھو دیکھنے کو مانو چوے تو ماں پھلانی رات اعتکاف میں ہندوستان ان کے ڈیہ جو بھی روزو رکھی اعتکاف میں ہمیشہ رات ایندر ڈیہ سا منسلکا 24 گھنٹہ یا سب قدر ہلندی آتا جے کرے ان ڈیہ جو بھی خیال رکھو چھو تکیو 24 گھنٹن تائیں رات پھرن دیا گھر دیا یا 24 گھنٹن تائیں رات پھر ان جے کرے وہ سوال ختم تھیو تو اساں وٹے سب قدر آ سعودی میں نہ ہے آئے کیاں جائے جاتے ہوندی یا 24 گھنٹہ پھری دے تھو تجھے کرے یہ سوال ختم تھی ہو تو یہ سب قدر اساں وٹا ہونے کا بھی رات اچن یہ ساگی رات جے کا گردش کرے پوری دھرتی تے گھومی تھی اچے چھو تو ڈیہ بھی ان میں شامل ہے یہ خود تفسیر ابن کثیر بین میں لکھلا ہے تو ان میں ڈیہ بھی شمارا تجھے کرے یہ قیمتی راتوں ہیں قیمتی ڈیہ بقایا پیا ہیں زندگی جی ہر رات سب قدر ہے اگر قدر دانی جکنے تو کہ قدر ہو جے دعا ہے تو اللہ تعالیٰ ساتھ جو خیر قبول فرمائے اللہ مسجد